नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत नवाज़ शरीफ़ खे वतन वापसि आणण जे लाइ बरतानवी हुकूमत खे हिकु दफ़ो ॿीहर ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, जंहिंमें नवाज़ शरीफ़ खे वतन वापसि आणण ते ॻाल्हि ॿोल कई वई। मुख़्तलिफ़ रुखनि ते ग़ौर कयो वियो आहे। ज़रीअनि मूजिबि वफ़ाक़ हुकूमत बरतानवी हुकूमत खे हिकु दफ़ो ॿीहर ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान हिदायत कई त नवाज़ शरीफ़ खे वतन वापसि आणण लाइ उपाउ वरिता वञनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त एहतसाब जो अमल बिना फ़र्क़ जारी रहंदो। अपोज़िशन खे एहसास थी चुको आहे त NRO न मिलंदो। अपोज़िशन जमायतूं पंहिंजे केसनि तां तवजह हटाइण लाइ इदारनि खे तकरारी बयान ॾेई रहियो, पर हुकूमत अपोज़िशन जे ब्लैकमेलिंग में न ईंदी। जॾहिं त वज़ीर आज़म मुख़ालिफ़ धुर जे तहरीक ते नज़र रखण जे लाइ सीनियर वज़ीरनि ते बदल काबीना कमेटी जोड़े छॾी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।